इस्लामिक नाज़रीन प्रोग्राम डिबेट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, अॼु 5 जुलाई आहे। पाकिस्तान जी तारीख़ में केतिरा ई ॾींहं आहिनि जिन खे कारोबाब सॼो वञे थो ऐं तारीख़ जा उहे सियाह ॾींहं सां जा वञनि था पिया। आमरियतनि ऐं उन सां गॾोगॾु खूनी क़िस्म जा ॾींहं, 4 अप्रैल जो ॾींहुं खूनी ॾींहुं, 27 डिसंबर जो ॾींहुं खूनी ॾींहुं, 5 जुलाई आमरियत राताहन जो ॾींहुं, 12 अक्टूबर राताहन जो ॾींहुं, ईअं ॿिया केतिरा ई ॾींहं आहिनि। अॼु 5 जुलाई आहे, तंहिं करे अॼु पाण 5 जुलाई ते ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त 5 जुलाई 1977 ते मुल्क जे चूंडियल पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो उन वक़्त जे फ़ौजी आमिर जनरल ज़िया जेको आहे उहो ऊंधो कयो हुयो। ऐं उनखां पोइ जेको हुन 90 ॾींहंनि जे अंदरि चूंडूं कराइण जो वाइदो कयो हुयो उहो पूरो करण बजाए हुन न सिर्फ़ु 4 अप्रैल 1979 ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब खे फांसी ॾिनी, जंहिंखे पोइ पूरे पाकिस्तान समेत दुनिया जा समूरा ज्यूरिस्ट उनखे हिकिड़ो अदालती क़तल चवंदा आहिनि। पर उनखां पोइ हुन उहा जेका आमिरियत जी कारी राति हुई उहा 1988 में जेसिताईं आमिर ज़िया जे जहाज़ जो जेको हादिसो न थियो जंहिंमें उहो बहावलपुर खां उथण खां पोइ किरियो, तेसिताईं उहा कारी राति आमिरियत जी जेका आहे उहा मुल्क जे मथां मढ़ियल रही। उन पूरे अरसे में 77 खां 88 ताईं जे अरसे में जेको कुझु मुल्क जे अंदरि थियो, हिकिड़ो अणगणियो उहो इम्पैक्ट आहे जेको अंग्रेज़ी जो हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे इरिवर्सिबल, सिंधी में पाण उनखे चवंदा आहियूं नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सानु जेको थियो मुल्क खे। ऐं उनजा जेके आहिनि आमरियत जा बुछड़ा जेके अक्स आहिनि उहे अॼु बि असांजे मुल्क, असांजे समाज, असांजी मईशत, असांजी उन ते जेको आहे सियासत जे अंदरि उहे असांखे नज़र अचनि था पिया। उहे जेके फुटप्रिंट्स उन आमिर छॾिया, उहे उन फुटप्रिंट्स खे ख़तमु करण लाइ पाकिस्तान जे माण्हुनि MRD खां वठी केतिरियूं ई क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ऐं उन क़ुर्बानियुनि में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे शहादत खां वठी मीर मुर्तज़ा जी बि शहादत, शहीद शाहनवाज़ जी शहादत, शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत ऐं ॿियूं केतिरियूं ई अणगणियूं शहादतूं उनमें शामिल हैं। शाहीन कुरैशी साहब, शुरुआत का बातचीत की शुरुआत हस्ब रिवायत आपसे करते हैं। 5 जुलाई से पहले भी एक आमिर आया था जिसको जनरल अयूब कहते हैं, और उसके बाद भी एक आया था जिसको जनरल मुशर्रफ कहते हैं। मेरे तो उसमें अयूबी आमरियत के कोई ट्रेसेस मेरे जहन में नहीं है, लेकिन ज़िया की आमरियत और मुशर्रफ की आमरियत, ज़िया की आमरियत के कुछ ट्रेसेस मेरे जहन में हैं, लेकिन मुशर्रफ की आमरियत को तो मैंने एक शौरी ज़िंदगी के अंदर देखा है। आप क्या समझते हैं 5 जुलाई की क्या इम्पोर्टेंस है पाकिस्तान की तारीख में? पाकिस्तान की 5 जुलाई की ये है हैसियत कि पाकिस्तान जो है मिलिट्री डिक्टेटर्स के कब्ज़ों, जिसने जनरल अयूब, जनरल याहिया और मशरक़ी पाकिस्तान को अलहदा कर देना, अवाम का मैंडेट तस्लीम ना करना, उस टूटे फूटे पाकिस्तान को संभालने वाले जंगी लाख के करीब जंगी कैदी लाने और लाखों जो है मुरब्बा मील कब्ज़ा वापस लेने वाले ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद की मुत्तफ़िका आइन को ख़त्म करके पहली अवामी हुकूमत का तख्ता उलट के आइन को मनसूख कर दिया गया, जिसके अंदर नाम नहाद जर्नैलों ने नाम नहाद इस्लामी जो है टोले को इस्तेमाल किया, और उसके अंदर सुप्रीम कोर्ट ने ना हलफ दोबारा उठाए मार्शल लॉ के तहत, उन्होंने उसको कानूनी हैसियत और जायज़ भी करार दिया नज़रिया ज़रूरत के तहत, और फिर उसके बाद अदालती कत्ल भुट्टो शहीद का किया गया। लाखों लोगों को कोड़े, गिरफ्तारियां, तशद्दुद, नौकरियों से बरतरफी, जेलों किलों में बंद किया गया, फांसियां दी गईं, साफियों ने कोड़े खाए, अखबारात बंद किए, लेकिन ज़ियाउल हक CIA के एजेंडे पर चलते रहे। अफगान जहाद, मनशियात, कलाशनकोफ और ये तमाम जो कुछ जो है उन्होंने शिद्दत पसंदी, मदारस, भर्तियां की, दहशत गर्दी, फ़िरका वारियत, लिसानियात बज़रिया MQM, लिसानी फसादात
اسلامائزیشن کا نام استعمال کر کے آیت پڑھ پڑھ کر جھوٹ بولنا، سیاسی طور پر زیاں نے جنیجو کی کنگز پارٹی بنائی، پھر وہ نون لیگ بن گئی، پھر قاف لیگ بن گئی، آئی جی آئیاں چلتی گئیں، جرنیلوں کے ذریعے پی ٹی آئی اور ہائیبرڈ نظام تک ہم آئے۔ نواز شریف ایم آر ڈی کی 7 سالہ جدوجہد دور میں ضیاء الحق کی جانشینی کا فائدہ اٹھاتے رہے اور آج تک انہوں نے قوم سے معافی نہیں مانگی۔ آج 5 جولائی ہے اور اس ملک کے کا یوم سیاہ کہلاتا ہے یہ، جس وقت ایک متفق کا آئین ختم ہو جائے۔ ایک نصیر میمن صاحب کے ویوز بھی شامل کرنا چاہوں گا۔ نصیر میمن صاحب، تہاں 5 جولائی کے کیئں تھا ॾिसो پاکستان جی تاریخ کے پس منظر میں؟ فیض صاحب، پاکستان جی جیکا ہسٹری ہے سیاسی طور تے تواں جے 70s کا اگو جی سجی ہسٹری کھڑو تو جیس تائیں بھٹو صاحب وزیر اعظم تھو آ تیس تائیں سمورو جو دور ہے پٹھیاں 1947 کا وٹھی یا تو ان الیکٹڈ گورنمنٹس رہی ہوں، ان میں کا الیکٹڈ گورنمنٹس پہلے کون ہوئی، ऐं जेका फर्स्ट उन खां पोइ टर्न अराउंड थियो उहो मार्शल आई शिकल में थियो। त जेको पाकिस्तान जो रियल पॉलिटिकल बर्थ आहे उहो एक्चुअली 70s खां पोइ वञी थो थिए, जॾहिं फर्स्ट टाइम हिकिड़ी अवामी हुकूमत क़ाइमु थी थिए। हाणे उहा कहिड़ियुनि हालतुनि में थी थिए, उन में कहिड़ियूं ख़ामियूं ऐं ख़राबियूं हुयूं, कहिड़ा ग़लति फ़ैसिला हुआ, हाणे हिस्ट्री ऑफ पार्ट। पर एटलीस्ट हिकिड़ी वॾी टर्निंग पॉइंट भुटे साहिब जी शिकिल में इहा थी त पहिरियों भेरो अवाम ताईं पॉलिटिक्स पहुती पाकिस्तान में। पहिरियों भेरो मुल्क खे को स्टेट जो ढांचो मिलियो। ढांचो ऐं बुनियाद स्टेट जो हूंदो ई आईन आहे, उन खां सवाइ स्टेट हवा में हूंदी आहे, उहा मिली। पहिरियों भेरो जेका सियासत हुई, माण्हुनि खे ख़बर पई सियासत छा थींदी आहे, उहा सियासत माण्हुनि जे घिटियुनि ऐं दरवाज़नि ताईं पहुती, जेका ड्राइंग रूमनि में हुई, महलातुनि में हुई, डिक्टेटर्स जे बैरकुनि में हुई, उहा उतां भुट्टो साहिब कढी माण्हुनि ताईं खणी आयो। ऐं इहो ई ॾोह हो जेको भुट्टे साहिब जो हुननि खां बर्दाश्त न पियो थिए। ऐं अंदाज़ो करियो त 47 खां 73 ताईं आइन थियण जे सॼे अरसे खां पोइ सिर्फ़ 5 साल भुट्टे साहिब जी एक्चुअली हुकूमत हली आहे। उहा एस्टेब्लिशमेंट जेका मुल्क ते राज थी करे, उन पुठियां 20-25 साल सभ जा सभु सिधी ऐं अणसिधी हुक्मरानी कंदे गुज़ारिया आहिनि। जॾहिं हुननि सिर्फ़ 5 साल ॾिठो त अवाम जूं चूंडियल हुकूमतूं ऐं माण्हू केॾा ताक़तवर थींदा आहिनि, कीअं उहे सॼो मुल्क जो निज़ाम पंहिंजे डायरेक्ट पाण हलाए सघनि था, कीअं उहे मुल्क जी शिकल बदिलाए सघनि था। त हुननि खे इहो ख़ौफ़ थियो त जेकर इहो सिलसिलो ईअं हलंदो रहियो त पोइ हुननि खे पंहिंजो जेको कब्ज़ो हुयो मुल्क जे मथां उहो नज़र पियो आयो। जेकर 5 साल ॿिया भुट्टे खे हुकूमत मिली वई, उहो बि ख़तमु थी वियो। भुट्टो ॾाढो पावरफुल वज़ीर आज़म ऐं हिकिड़ो गैर मामूली शख़्स हो। अपार्ट फ्रॉम इन जे त भुट्टे सियासी ग़लतियूं कयूं, ज़ाहिर आहे वॾो माण्हू त ग़लतियूं कंदो, जंहिं क़िस्म जी सियासत में हुयो, पर जेको हुन कम कया 5 साल में उहे अहिड़ा गैर मामूली आहे। अवाम खे इक़्तिदार सौंपण वारो कमु जेको, इक़्तिदार अवाम जे कंट्रोल में आणण वारो जेको, स्टेट अवाम जे हथ में आणण वारो जेको क़दम हो, उन खां डिॼी वई एस्टेब्लिशमेंट। हुन चयो जे इहा शइ हली पई त असां बिल्कुलु ईअं जीअं पाड़ेसरी मुल्कनि में नेहरू पहिरें खां हिकिड़ी फाउंडेशन रखी ऐं ॿिए कंहिं बि इदारे जो हुन में रोल कोन हो सवाइ पॉलिटिक्स जो। हुन चयो त हीअ त ईअं थी वेंदो, पोइ असांजो छा थींदो, जिन 10-15 साल मुल्क जो मांस पटियो हुजे आमिरतुनि में, तंहिंजे करे भुट्टे साहिब खे बर्दाश्त न कयो। अदरवाइज़ पीएनए जी सॼी मूवमेंट जो कल्मिनेशन में मामला तय थी चुका हुआ, मामला निबेरजी चुका हुआ। 1977 5 जुलाई हिकिड़ो डेस्पेरेट अटैक हुयो पाकिस्तान जे डेमोक्रेसी ऐं कॉन्स्टिट्यूशनल राइट्स ते। मां उनमें थोड़ा ऐड कर दो हला। कुरैशी साहब, आप ने भी अपना इनपुट दिया। मैं जो 5 जुलाई को देखता हूँ 1977 को, मैं कहता हूँ कि जो नसीर साहब ने बात की कि एक हक के हुक्मरानी जो अवाम के पास आया, वो जुल्फ़िकार अली भुट्टो के प्राइम मिनिस्टरशिप से पहले भी नहीं था और उसके बाद भी वो जो हक के हुक्मरानी अवाम के इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स के पास होना चाहिए, वो आज तक, जिस तरह मैंने इंट्रो में कहा कि इतनी बड़ी कुर्बानियां देने के बाद भी हम वो हक के हुक्मरानी अवाम के इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स को उस माना में नहीं दिलवा सके जो पाकिस्तान का आइन जिसकी गारंटी देता है। तो 5 जुलाई का जो सबसे बड़ा इम्पैक्ट मैं देख रहा हूँ वो ये है कि उस वक्त जो पाकिस्तान के जमहूरी इदारों के ऊपर जो शबखून मारा गया, जमहूरी पाकिस्तान के अंदर जो अपना निज़ाम था उसके ऊपर जो शबखून मारा गया,
اس شب خون کو کے جو چھینٹے ہیں، جو امپیکٹ ہے، وہ آج بھی موجود ہے. آج بھی ہم اس کو 18ویں ترمیم کر لی، ہم نے MRD کر لی، ہم نے قربانیاں دے دی، ہم نے بھٹو قربان کر دیا، بے نظیر قربان کر دی، بشیر بلور قربان کر دیا، ہم نے ہارون بلور قربان کر لیا، ہم نے اور کتنے اکابرین جو ہے وہ قربان کر لیے، ہم نے سلمان تاثیر سے لے کر شہباز بھٹی کو قربان کر لیا. لیکن آج بھی ہم جمہوریت کی وہ جو اصل جو اساس ہے، اس صورت میں جمہوریت کی بحالی کا جو خواب ہے وہ ابھی تک خواب بنا ہے. ہمارے آج بھی ادارے جو ہیں جمہوری ادارے اس طرح اپنا وہ نہیں آ سکے. تو پاکستان کے اوپر ایک بہت بڑا گرہ لگ گئی پاکستان کی جمہوریت کے اوپر اس 5 جولائی کے بعد. ایک تو امپیکٹ میں دیکھتا ہوں یہ. دوسرا جو میں اس میں دیکھتا ہوں کہ پاکستان کا ایک انڈیپینڈنٹ فارن پالیسی کا خواب، صحیح یا غلط پہ میں نہیں جا رہا، جو بھٹو صاحب نے دیکھا اور اس نے کر کے دکھایا کہ ایٹ اے ٹائم دونوں جو سپر پاور تھے وہ بالکل ناراض تھے. اس کے برعکس اس نے بیچ میں جا کے اسلامک سربراہی کانفرنس کا راستہ لے کے اور دوسرے طریقوں سے چین کے ساتھ روابط بڑھا کے جو اس نے ملک کی آزاد خارجہ پالیسی کا خواب دیکھا، اس کو امپلیمنٹ کرنے کا اٹیمپٹ کیا. اس کے بعد جو ہے ہم نے کتنے دور دیکھے، بی بی شہید کے 2 دور بھی دیکھے، ہم نے وہ بھی دیکھے، لیکن پیچھے جو بیٹھے ہوئے تھے ہاکس، ان لوگوں نے کبھی پاکستان کی فارن پالیسی کو انڈیپینڈنٹ کرنے کی اجازت نہیں دی. آج تک پاکستان کی فارن پالیسی جو ہے ہم دیکھتے ہیں کہ وہ کہیں نہ کہیں سے کچھ اس میں امریکہ کا انپٹ ہوتا ہے، کچھ چین کا انپٹ ہوتا ہے، کچھ سعودی عرب کا انپٹ ہوتا ہے، کچھ UAE کا انپٹ ہوتا ہے. ہم اس وقت کے بعد کبھی بھی ایک آزاد خارجہ پالیسی کا جو تصور ہے ہم وہ نہیں لا سکے، کیونکہ آج تک وہ ادارے بھی آزاد نہیں ہوئے جمہوری ادارے، تو وہ اب خارجہ پالیسی کس طرح آگے لا سکیں. تیسری جو سب سے بڑی مجھے نظر آتی ہے کہ ذوالفقار علی بھٹو کے دور میں یہ تھا کہ میں پھر کہتا ہوں کہ صحیح یا غلط اس کا امپیکٹ کیا پڑا، لیکن اس کے ذہن کے اندر اس کے پاس جو ملک کی معیشت کا تصور تھا وہ یہ تھا کہ ملک کی معیشت وہ ہو جس کے ثمرات عوام تک پہنچے. اس کے لیے لینڈ ریفارمز کے 2 اٹیمپٹ کیے گئے، ان کا کیا امپیکٹ ہوا، کتنے کامیاب رہے کتنے ناکام رہے وہ علیحدہ بات ہے. نیشنلائزیشن کی پالیسی لائی گئی، اس کے ساتھ پاسپورٹ عام کیا گیا تاکہ عام آدمی جو ہے گلف کنٹریز میں دوسری جگہوں پہ جا کے دنیا کی معیشت سے وہ لے. تو عام آدمی کو اقتصادی طور پر اپنا امپاور کرنے کے لیے اس نے بے انتہا ایفرٹس کیے. صنعتوں کا جال بچھانا، یہ ملک کی زراعت کو جو بڑھاوا دینے کے لیے یہ اینگرو کے اور یہ اپنا جو فرٹیلائزرز کے پلانٹ لگانا، یہ ساری چیزیں جو کی اس نے، اس سے جو ہے عام آدمی کے لیے معیشت جو تھی اس کے ذہن میں یہ تھا کہ معیشت کی باغ دوڑ اس طرح چلائی جائے، نظام اس طرح چلا جائے کہ عام آدمی کو اس سے فائدہ پہنچے. میرے حساب سے ذوالفقار علی بھٹو کے دور کا جب اس کا تختہ الٹ دیا گیا تو یہ 3 میجر کانسیکوینسز ہیں. پھر اس کے ظاہر ہے وہ جو مارشل لا ہے، اپنا یہ کلیشنکوف کلچر آیا، پھر جو ریلیجیسٹی اس کے اندر آئی، وہ اور چیزیں ہیں. لیکن یہ 3 بڑے میجر کنکلوژنز میں لیتا ہوں ہمیشہ جب بھی میں اس دور کو پڑھتا ہوں. قریشی صاحب آپ کی طرف آتے ہیں. جی بالکل، یہ 3 جو آپ نے اور اس سے پہلے نصیر میمن صاحب نے بتایا کہ ان کا بھی یہی فوکس تھا کہ حق حکمرانی کی بات اور احساس کہ ان کے دروازے تک در تک جو ہے اقتدار محسوس کرانا، وہ بھٹو صاحب کا ایسا رول ہے. قریشی صاحب میں نے آپ سے پہلے سوال کیا تھا، میں چاہتا ہوں کہ اس کو آپ تھوڑا نا ٹو دا پوائنٹ ہمیں. وہ 3 آمر آئے، چوتھا یحییٰ بھی عامر تھا. ان 4 آمروں میں سے سب سے زیادہ خوفناک امپیکٹ کس کا دیکھتے ہیں؟ وہ تو ضیاء الحق کا ہے. وہ تو آج بھی ضیاء الحق جو ہے ہمیں نظر آ رہا ہے. میں آپ کو ایک جملہ کہوں گا کہ ابھی 1 گھنٹہ پہلے میں نے آپ کے پروگرام ہی کے لیے تیار ہو رہا تھا تو شمالی وزیرستان میں ایک حملہ دیکھا، خبر دیکھی، 3 اہلکار شہید. یقین مانیے کہ مجھے ضیاء الحق یاد آیا کہ یہ جو بیج اس نے بو دیے ہیں اس معاشرے میں، جو آج بھی جو ہے یہ دہشت گردی ہو، یہ جو ہے خودکشی ہو، یہ کچھ ہو، اور اداروں کے اندر اور لوگوں کے اندر نفرت، لوگوں کے اندر عدم برداشت،
یہ تو نسل در نسل ایسی چیزیں ہو سکی ہیں کہ جس کا اگر ہم ایوولوشنری پروسیس دیکھیں کہ جب ظاہر ہے کہ مذہب کو استعمال کیا، مدارس کے ذریعے کیا، انتہا پسندی کو آگے لایا گیا، تو انسانی رویے تبدیل ہو گئے ہیں. یہ دوسری نسلیں آ گئی ہیں، ان کی اولادوں کے رویوں کے اندر برداشت نہیں ہے. تو کہنے کا مقصد ہے کہ یہ تو زندہ ہے، ضیاء الحق کی جو فاشزم ہے وہ موجود ہے، لیکن میں اس سے ریلیٹڈ آج اگر آپ کی اجازت ہو کہ بالکل بلا شبہ ضیاء الحق سب سے برباد کر گیا پاکستان کو اور پاکستان کے عوام کو. لیکن میں ایک بات کہنا چاہتا ہوں جو آج کے معاملے میں ریلیونٹ ہے. آج 5 جولائی ہے اور یہاں پر اتنی ساری جمہوری پارٹیاں ہیں. میں صبح سے ٹی وی دیکھ رہا ہوں، کیا شہباز شریف کا 5 جولائی اور جو ہے ماشاء اللہ آمریت مسئلہ نہیں ہے؟ کیا نواز شریف کا آمریت مسئلہ نہیں ہے؟ مریم نواز کا آمریت مسئلہ نہیں ہے؟ پی ٹی آئی کا آمریت مسئلہ نہیں ہے؟ استحکام پارٹی کا، باپ پارٹی کا، ان کا آمریت مسئلہ نہیں ہے؟ جماعت اسلامی کا، فضل الرحمان کا، ایم کیو ایم کا، ان کا، اور یہ چھوٹے رسول بخش پلیجو صاحب ہیں، ان کا پرابلم نہیں ہے کہ پاکستان کے اندر جب اقتدار اعلیٰ جو ہے عوام کی حکمرانی کو سے چھینا جاتا ہے اور اس کے اثرات کے زیر نگیں آج تک اسی طرح چل رہا ہے کہ جو شہباز شریف اور جو مریم اورنگزیب کہہ رہی ہیں کہ سیاسی مافیا تو آصف سعید کھوسا ہے جس نے جو ہے نواز شریف کو ہٹا دیا. صاحب بریک لیتے ہیں، بریک کے بعد آ کے یہ بڑا اہم نقطہ آپ نے اٹھایا ہے کہ جمہوریت کی بات کرنے والے 5 جولائی کو کے اوپر سب کیوں نہیں اس کو کنڈیم کر رہے ہوتے. یہ بڑا اہم نقطہ اٹھایا ہے، لیکن وقفہ لیتے ہیں، وقفے کے بعد آ کے اس کو آگے بڑھاتے ہیں. ناظرین وقفہ اٹھو تھا، وقفے کا موسم کر رہے جو ویلکم بیک ناظرین چوتھ پروگرام کے سلسلے کے اگتے ودھائیوں. 5 جولائی 1977 ملک کے پہریں چونڈل وزیر اعظم شہید ذوالفقار علی بھٹو جی حکومت جو تختو ہونڈو ایک فوجی عامر جنرل ضیاء جے پاران جو کयो वियो हो. उन कारे ॾींहं जे मुनासिबत सां मुल्की तारीख़ जे उन कारे बाब ते गुफ़्तगू हलंदड़ आहे. शाहीन कुरैशी साहब ऐं जनाब नसीर मेमन साहब असां गॾु आहिनि. नसीर मेमन साहब, हीअ ॾाढी इम्पोर्टेंट ॻाल्हि कई आहे जेका असां जे शाहीन कुरैशी साहब असांखे अची ॿुधाई पए त अॼु जॾहिं ही COD बि थी वियो, उनखे थे बि काफ़ी अरसो थी वियो आहे, जॾहिं इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थी वियो त हाणे जमहूरी इदारा ऐं जमहूरी रिवायतूं त आख़िर जेके आमरियतुनि जे दौर जा जेके बेनिफिशरी आहिनि उहे आख़िर पंहिंजे उन दौर खे कंडेम करे अॻिते वधण लाइ छो तयारु न आहिनि? छो अॼु जेको आहे 12 अक्टूबर ते त मुस्लिम लीग नून जेका कारो ॾींहुं मल्हाए थी, पर जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत मुशर्रफ ख़तमु कई हुई, पर 5 जुलाई ते उन्हनि खे ॼण चयो त को पंहिंजो को उन्हनि जी चपनि खे ताला लॻी था वञनि. छो अॼु मुफ़्ती महमूद जो पुटु जेको आहे मौलाना फज़ल रहमान जेको आहे उहो उन सिलसिले में अॻिते अचे ऐं उन दौर खे कंडेम करे? छो जेको आहे जेके ॿियूं ख़ासि तरह इम्पोर्टेंट ॻाल्हि कई कुरैशी साहब त हीअ त जेके क़ौम परस्त जमातूं हुयूं सिंध जूं, ख़ुदि पलियो साहब त MRD जो हिसो रहियो, पर अॼु उन्हनि पार्टियुनि जे तरफ़ां सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी मौजूदा सियासत जे रद्द अमल जे करे उहे उन 5 जुलाई जे उन बाब खे यादि ई नथियूं कनि ऐं उहो पंहिंजे नौजवान कारकुननि खे या नौजवान नसल खे उनजो मैसेज ई नथियूं ॾियनि. इहा कहिड़ी रविश आहे? फायर साहब, सिर्फ़ु 1 कलाक अॻु में मां कंहिं ॿिए TV चैनल ते इन मौज़ू ते ॻाल्हायो पिए ऐं इतफ़ाक़ सां जेका कुरैशी साहब ॻाल्हि चई एग्ज़ैक्टली उहा ॻाल्हि मूं हुते अची त छो सिर्फ़ु पीपल्स पार्टी पे कारो ॾींहुं मल्हाए. हीअ जेके सभु ॿियूं पार्लियामानी धुरियूं आहिनि ख़ासि तौर ते जेके अॼु पार्लियामेंट में वेठियूं आहिनि, जेके इक़्तिदार जा मज़ा पियूं वठनि, इहे अॼु इन करे वेठियूं आहिनि जो हिन मुल्क खे कंहिं आइन ॾिनो हो, कंहिं पार्लियामेंट जो वजूदु रखियो हो बाई कैमरल, कंहिं उन जे बका जे लाइ पंहिंजी ज़िंदगी ॾिनी हुई. त हीअ सभु उन लाइ वेठा आहिनि अॼु हिते. पर इहे इहो बि सम्झनि था त इन खां अॻु ई इन सिस्टम जी पैदावार हुया ऐं तव्हां हिननि सभिनी जा नाला खणो हिकिड़े हिकिड़े जा, उहे कंहिं न कंहिं तरह उन एस्टेब्लिशमेंट जी फैक्ट्रीअ जी पैदावार आहिनि या बेनिफिशरी आहिनि. तंहिंजे करे उहे उन सिस्टम जे अगेंस्ट नथा वञनि. उन मां केतिरा अॼु बि इन सिस्टम जे आसिरे में वेठा आहिनि. त इहो ई सिस्टम असांखे हींअर बि वारो ॾिनो अथई, अॻियां वरी वारो ॾींदो. उन्हनि खे पंहिंजी बका डेमोक्रेसी खां वधीक उन्हनि इदारनि में नज़र थी अचे जिन जे ख़ैरात ते ई माण्हू इक़्तिदार में अचनि था. सो इहो फंडामेंटल डिफरेंस आहे त हू इन जे करे 5 जुलाई जी मज़म्मत नथा कनि.
इहो ई सबबु आहे जो तव्हांखे पीपुल्स पार्टीअ जेका कॉल ॾिनी यानी उनखे कारो ॾींहुं करार ॾिनो, भला हलो ईअं कनि, पार्लियामेंट जो इजलास थियण वारो आहे, पार्लियामेंट में हिकिड़ी करारदाद मंज़ूर कराइनि। जेकर ॾींहुं नथा मल्हाए सघनि कारो, इहो नथा चई सघनि त कारो ॾींहुं आहे, त पार्लियामेंट ने इहो त अची पार्लियामेंट त चए त असांजो वजूद अॼु भुट्टे साहिब जे क़ुर्बानी ऐं आइन जे करे आहे, उनखे ख़राज तहसीन पेश कनि, इन ॾींहं जी मज़म्मत कनि। ऐं जे नथा कनि, जेका साफ़ ज़ाहिर आहे दिलि सां कोन कंदा, त उहो पाकिस्तान जे माण्हुनि खे बि ख़बर हुजणु घुरिजे त रियल टर्म्स में माण्हू जेके वेठा आहिनि इक़्तिदार में, इहे डेमोक्रेसी जे लाइ वेठा आहिनि या इक़्तिदार लाइ वेठा आहिनि। ॿ अलॻि शयूं आहिनि। इक़्तिदार ऐं जमहूरियत ॿ अलॻि शयूं आहिनि। इहे माण्हू कारे दौर जे दौरान बि इक़्तिदार जो हिसो हुया, उन्हनि मां फ़ाइदा वरितऊं, उन्हनि मां पंहिंजूं एसेट्स ठाहियूं, उन मां पंहिंजो क्लाउड ऐं कॉन्स्टिट्यूएंसीज़ ठाहियूं, ऐं उन जे करे अॼु उहो हुक्मरान थिया वेठा। सो बिल्कुलु आउं इन ॻाल्हि खे एग्री थो कयां त इन्हनि जमायतुनि खां पॉइंट ब्लैंक सिधनि चिटनि लफ़्ज़नि में सुवाल करणु घुरिजे त इन जी मज़म्मत करियो था या नथा करियो, इन ख़बर पए त लीके जे कहिड़े पासे बीठल आहे। अच्छा कुरैशी साहब, ये जो नसीर मेमन साहब ने बिल्कुल कहा है कि पॉइंट ब्लैंक जब तक ये चीज़ें सामने नहीं आएगी, क्योंकि हमने देखा है कि मुल्क के अंदर जो पोलराइजेशन है उसमें जैसे ये जमहूरियत का मामला भी जिस तरह है कि आमरीत भी हर एक की अपनी आमरीत को वो कंडेम करते हैं, सवाए पीपल्स पार्टी के जो सारी आमरीतों को कंडेम करती है। हालांकि वो जो जुल्फ़िकार अली भुट्टो साहब जनरल अयूब की उसमें भी रहे, लेकिन फिर भी जो उसको छोड़ के वो जब आए तो वो उस वक्त से लेकर पीपल्स पार्टी का सारी आमरीतों के बारे में एक ही मौक़िफ़ है। लेकिन बाकी पार्टियां इस तरह नहीं करती। जिस तरह अब जो है अपना कोई उस्मा बिन लादेन को शहीद कहता है, कोई जो है वो सलमान तासीर को कत्ल करने वाला बंदा जिसको हमारी कोर्टों ने दहशतगर्द करार दिया, उसको जो है बड़े अलकाबात से नवाजता है। इसी तरह बना हुआ है, बटा हुआ है सारा मुआशरा। तो ऐसे में हमारे पास ये मुल्क को सारे 73 के आइन की तो बात करते हैं, लेकिन उसके खालिक को क्रेडिट देने के लिए वो बिल्कुल कोई तैयार नहीं। ये जो रविश है, ये क्यों पीपल्स पार्टी ऑफेंसिवली नहीं उठाती अपने उन इत्तेहादी जमातों के साथ कि भाई ये जो बातें हैं आपको इन पे क्लियर होना पड़ेगा? बिल्कुल दुरुस्त बात की पहले मेमन साहब ने और फिर आपने, और ये बिल्कुल करना चाहिए था कि जब पार्लियामेंट के अंदर परसों आपने स्वीडन के मामले पे इजलास बुलाया तो 5 जुलाई के मामले पे भी एक मुश्तरका इजलास बुला के मजम्मत भी करते, तकारीर भी करते, ताकि नई नस्लों को उधर हकीकत पता चलता कि जमहूरियत क्या है और पाकिस्तान के अंदर जो है आमराना तर्ज अमल और उनकी बकायाजात कहाँ कहाँ हैं, और ये डिमांड की जाए कि इसकी मजम्मत की जाए और कौम से माफ़ी मांगी जाए जिनका रोल है। देखिए मैं ये बताता हूँ कि आज अगर मैं सी पैक के 10 साल सुन रहा था तो वो तो सी पैक जो है आसिफ अली जरदारी भी ना शुरू करें, अगर आप ना माने तो चाइना के साथ ताल्लुकात भट्टो साहब ने शुरू किए। नॉन अलाइंड मूवमेंट का आप अभी खारजा पॉलिसी का जिक्र कर रहे थे, लेकिन मैं ये समझ रहा हूँ कि आज मैंने एक शहदा के बारे में बहुत बात की। अता तारड़ जो हैं, जो साबिक सदर रफीक तारड़ के पोते हैं, वो शहीदों की कब्र पे गए। आप और हम भी शहदा को की खिदमात को, कुर्बानियों को मानते हैं। कर्नल जो है शेर खान के वहाँ पर गए और कहा कि मौसमों को बुलाने वाली कौमों का कोई मुस्तकबिल नहीं होता और मुल्क की बुनियादों में शहीदों का खून होता है। क्या मेरा सवाल ये है कि जुल्फ़िकार अली भुट्टो शहीद का जो है खून वो पाकिस्तान की बुनियादों में, पाकिस्तान के वफाकी पार्लिमानी जमहूरी निज़ाम की बुनियादों में नहीं है? या हम आसन इकबाल की वालिदा मोहतरमा जमात इस्लामी में थी, ख्वाजा आसिफ के वालिद जो हैं ख्वाजा सफदर जो हैं वो चेयरमैन सेनेट थे, साद रफीक के वालिद जो हैं ख्वाजा रफीक वो जो हैं नून लीग और इस तरह जो है रुजती जमातों में रहे। तो इस माजी को फेंकना पड़ेगा इन्हें, इनको जमहूरी आदर्श, जमहूरी जो है प्रोग्राम पे पाकिस्तान के मुस्तकबिल की खातिर पाकिस्तान की नई नस्लों को दर हकीकत जो बीबी शहीद के दौर में हुआ था, कि आप इन तमाम जो है मलबे के साथ, बोझ के साथ कैसे 21वीं सदी में आगे बढ़ेंगे? कि जब तक आप सच्चाई के साथ, दयानत के साथ जमहूरियत और इक़्तिदार आला जो है हक़ हुक्मरानी अवाम का तस्लीम नहीं करेंगे, पार्लियामेंट की बालादस्ती नहीं तस्लीम करेंगे,
تو اس ملک کا مستقبل کیسے دیکھا جا سکتا ہے جہاں بندیال کورٹ جو ہیں وہ جو ہیں یہاں پر اس طرح سے بیہیو کر رہی ہوں جیسے وہ جمہوریت کی حامی ہیں، جبکہ حقائق اس کے برعکس ہیں۔ پی ٹی آئی جو ہے وہ فاشزم کا ایجنڈا لاتی ہے اور ہماری یوتھ سمجھ رہی ہے کہ شاید وہ اسٹیبلشمنٹ کو چیلنج کر رہے ہیں۔ تو یہ پارلیمنٹ کے ذریعے، سیاسی عمل کے ذریعے یہ بات قربانیوں کی بتانے کی ضرورت ہے کہ یہاں پاکستان کی ایک سنہری تاریخ ہے، آزادی اظہار کی بھی بہت اچھی تاریخ ہے، یہاں اخبارات بند ہوئے، یہاں صحافیوں کو کوڑے لگے، اور اگر آج کے آپ اینکر دیکھ کے مایوس ہیں تو تاریخ کا بھی پتہ ہونا چاہیے کہ لوگ سچی بات کرنا جانتے ہیں۔ تو میں یہی کہوں گا کہ جو ہے یہ بہت بڑا سفر ہے اور اس کا آغاز پارلیمنٹ میں ہونا چاہیے کہ پیپلز پارٹی کو اسی طرح کرنا چاہیے جس طرح آصف علی زرداری آج نوڈیرا میں گڑی خدا بخش کے قبرستان پہ شہداء کی قبروں پر گئے ہیں، اسی طرح عطا تارڑ اگر کرنل شیر خان کی قبر پہ گئے ہیں تو میں سمجھتا ہوں کہ شہدائے جمہوریت کی قبر پہ سب کو جانا چاہیے اگر ہماری جمہوریت سے کوئی وابستگی ہے اور اگر ہماری جو ہے پاکستان کے مستقبل کے بارے میں کوئی امیدیں۔ اچھا میمن صاحب پروگرام جو آخری کچھ منٹ وجی رہا ہے ماں چاہیندم تاں کھان ہی جیکو ہے ہن وقت جڑیں اساں یا گفتگو کیوں پیا 46 سال تھی ویا ہیں جیئں پنجو قریشی صاحب پنجے ابتدائی ریمارکس میں چیو تو ان سجے عرصے میں اساں ڈٹھو سے تو کہڑے بینیفیشری رہا ضیاء جے دور جا پو جایوں ٹھیوں جو انڈائریکٹ جو زمانو تھو کنگس پارٹی جو رواج پیو وہ کنگس پارٹی پہلے جوڑیں جی جکا ہے پنجو صورت میں پاک مسلم لیگ ٹھئی ان کا پو وری نون لیگ تھی وئی ان کا پو کاف لیگ تھی وئی وہ تھیندے تھیندے آخر میں جکا آخری شکل اساں ڈٹھی پی ٹی آئی جی صورت میں ہانے وری اجکل ہکڑی نئی پارٹی جو پنجو بنیاد ودھو پیو ونے ہی جو اچانک چونڈن کے وقت تے پارٹین جو ٹھہण نئی قسم کی ایکڑی پارٹی اچن ان میں ان کے وری पोयां हर वक्त नज़र इंदो हाणे त पाकिस्तान जे सभिनी माण्हुनि खे नज़र इंदो आहे त उनजे पुठियां मुहरिकात कहिड़ा आहिनि उनजो ॾोर केरु पिया हलाइनि इहो सिलसिलो बि आख़िर छो नथो बंदि थिए आख़िर जॾहिं असांजो हीअ धुरियूं जेके हिन वक़्तु इक़्तिदार में वेठियूं आहिनि उहे जॾहिं इहो ॻाल्हि कनि थियूं त छो नथियूं ॻाल्हाइनि जेका COD जे अंदरि जेको अंडरस्टैंडिंग थी हुई तो हू ॿी धुर सां ॻाल्हाइनि त भई कम अज़ कम इहो पार्टियुनि जी मैन्युफैक्चरिंग वारो धंधो त हाणे बंदि थियणु घुरिजे। ॾिसो ही हुकूमत जंहिं हाल में वेठी आहे उहा हींअर पाकिस्तान जी स्टेब्लिशमेंट सां डायरेक्ट टकराव में वञणु कोन थी चाहे ऐं इहा ॻाल्हि ज़हन में रखो त स्टेब्लिशमेंट सां जेकॾहिं को सही माना में प्रिंसिपल स्टैंड ते आख़िरी माण्हू जेको टकरायो हो उहो बेनज़ीर भुट्टो उन खां पोइ जेको टकराव आहिनि नवाज़ शरीफ़ जो टकराव आहे इमरान ख़ान जो टकराव आहे इहे डेमोक्रेटिक प्रिंसिपल जा टकराव न आहिनि इहे इन शइ जा टकराव आहिनि उहे आहिनि शेयर जा टकराव आहिनि त मुंहिंजो वारो आहे मां कंदुसि ट्रेड मां करियां मूं वटि हुजनि इख़्तियार त मां प्राइवेटाइज़ कीअं करियां मूं वटि हुजनि इख़्तियार त मां पैसा कीअं ख़र्च करियां सो उन जे पुठियां डेमोक्रेटिक प्रिंसिपल्स खां वधीक पावर शेयरिंग जो आहे जेको इन वे थोरो डेमोक्रेसी जे वेझो आहे तंहिंजे करे असां हुनखे वैल्यू था करियूं पर सही माना में जंहिं प्रिंसिपल स्टैंड ते जीअं भुट्टो साहब फांसी चढ़ी वियो बेनज़ीर साहिबा पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾी त उहे स्टैंड ॿी कंहिं बि पार्टीअ न वरिता आहिनि इन जे करे ही एॾे वॾे टकराव में न वेंदा ही पंहिंजा स्पेसिस क्रिएट करणु था चाहिनि ईंदड़ इलेक्शन में हिन जो प्रॉब्लम इहो आहे त ईंदड़ इलेक्शन खां ॿाहिरि ही सोचे नथा सघनि इहो मसइलो आहे इक़्तिदार खां अॻियां सोचे नथा सघनि ही डेमोक्रेसी जो जेको बिगर कैनवस आहे ऐं जेको स्पिरिट आहे उन जी सोच अञा हिन वटि न पुगी आहे तंहिंजे करे उहे इन शइ जे बारे में चिटो थी नथा ॻाल्हाइणु चाहिनि अच्छा तव्हां ॻाल्हि कई भई माफ़ी वठनि या रियलाइज़ कनि मां चवां थो त उहे इदारा उहे बि दिलि वॾी कनि हाणे चवनि जंहिं कंहिं मां चवां थो त जंहिं कंहिं फ़ौज जे सरबराह उथी बि चयो न त असांजे हिननि जनरलनि पाकिस्तान सां ज़्यादती कई मार्शलाऊं हणी उनजी इज़त वधी वेंदी फ़ौज जी इज़त वधी वेंदी इहो सम्झनि दिलि वॾी कनि असां इदारे जी इज़त छंदनि बाजवा आख़िर में चयो 2-3 ॾींहंनि में त असां ग़लति कम कया असांखे न करिणा हुया सफ़ा चिटनि लफ़्ज़नि में चई वियो त इहो इंस्टीट्यूशन में का लीडरशिप अचे जेका इन शइ ते चिटी थी बीह रहे अदालत चवंदे बाजवा साहब चवंदे इहो बि चई वियो त 71 जे साने जा ज़िम्मेवार असां न आहियूं मतिलबु छा आहे हा मां चवां थो न इहो एॾो आसान कोन्हे को कुझु शयूं मञींदा कुझु न मञींदा पर मां चवां थो भला एटलीस्ट स्टार्ट कनि किथां त चवनि त भई ही फंडामेंटली ग़लति थियो मार्शलाऊं पाकिस्तान जे ख़िलाफ़ पोइ 71 ते पोइ ॻाल्हाए वठंदासीं अञा वॾो ॾाको आहे पर किथां शुरूआत थिए ख़ुदि अदालत कंहिंजी मुंहिंजी ख़्वाहिश आहे कोर्ट जो फुल रेफरेंस पे ऐं चए त भुट्टे साहिब जी अदालत क़त्ल ते असां पाकिस्तान जे अवाम खां माफ़ी था
मूंखे यकीन आहे इहो ॾींहुं क़ौमुनि में टर्न अराउंड ईंदा, इन में वॾो वक़्तु लॻंदो, इहो सुभाणे कोन्हे थियणो, शायदि असांजी ज़िंदगियुनि में कोन्हे थियणो, पर मूंखे यकीन आहे त थियणो आहे। सिर्फ़ु हिकु सूरत में जॾहिं डेमोक्रेटिक फोर्सिस पंहिंजे प्रिंसिपल ते क़ाइमु रहनि, पावर खां अॻियां जेके प्रिंसिपल आहिनि डेमोक्रेसी जा उन ते ॼमियल रहनि, उन ते कंप्रोमाइज़ न कनि ऐं अवाम वटि वञनि, अवाम जी ख़िदमत कनि, अवाम खे बहितर हुक्मरानी ॾियनि। सिर्फ़ु अवाम जे बल ते इहो करे सघंदा, इस्टेब्लिशमेंट जे बल ते न करे सघंदा कॾहिं। कुरैशी साहब, अवाम के पास जाना पड़ेगा। अब क्या ख्याल है कि ज़ाहिर है इस वक्त जो है जब हम 5 जुलाई की बात कर रहे हैं, या अक्सर जो आपका और हमारा ये होता है कि पीपल्स पार्टी ही ने आइन दिया था, नसीर मेमन साहब ने भी ये कहा कि आइन का खालिक था वो, फिर 18वीं तरमीम भी पीपल्स पार्टी के दौर इक़्तिदार में आई जहाँ से वो सारी शिकें ख़त्म की गई, वो एक तरह से मुकम्मल तौर पर उसको नए सिरे से उसका आइन का जायज़ा लेके उसको वो किया गया। क्या अब पीपल्स पार्टी अकेले जब हम देख रहे हैं कि सीओडी के बाद भी हमने देखा कि सीओडी के बाद का जो दौर था, बीबी शहीद हो गई और सलमान तासीर शहीद हो गए, शहबाज भट्टी शहीद हो गए उस सीओडी के स्पिरिट को आगे बढ़ाते बढ़ाते, लेकिन जब मामला आया आपके मेमो गेट का मामला आया तो नवाज शरीफ साहब काला कोट पहन के वहाँ पे खड़े हो गए। फिर जब नवाज शरीफ का इक़्तिदार पे रास्ता लगा और उसके लिए धरने दिए गए तो पीपल्स पार्टी ने तो उसका सबूत साथ दिया, लेकिन जब जरदारी साहब ने एक बयान दे दिया तो उसके बाद उसने वो मुलाकात जो उस वक्त वज़ीर आज़म की होनी थी, वज़ीर आज़म नवाज शरीफ की साबिक़ सदर आसिफ अली जरदारी से होनी थी, वो तक कैंसिल कर दी। तो ये जो रविश है नून लीग की, तो आपके ख्याल में अब पीपल्स पार्टी को ये सारा बार अकेले ऊपर ले जाना पड़ेगा, या आप समझते हैं कि उसमें और इत्तेहादी क़ुव्वतें हैं? जी, मैं नसीर मेमन साहब की बात से बिल्कुल इत्तफाक करता हूँ। टाइम बहुत मुख्तसर है, 1 या 2 मिनट। एक सेकंड, तो मैं बस वो यही बात है कि आपको पावर पॉलिटिक्स में बहुत कुछ नहीं मिल सकता। आपको ठीक है इंगेज करना भी आपकी मजबूरी है क्योंकि हालात यहाँ पे बड़े कॉम्प्लेक्स हैं, लेकिन जो उसका रुख है वो जो है एक जद्दोजहद में है, सियासी जद्दोजहद में है। और जिस तरह बिलावल कहते हैं कि आमरियत और कठपुतलियों की अब जगह कोई नहीं है, अब अमली तौर पे इसका इजहार नजर आना चाहिए। अगर हम ये समझें कि बीबी शहीद 86 में आई, मिलियन लोग आए, इसी तरह गवर्नर हाउसों से नहीं, सिर्फ वो कोर कमांडर हाउसों से, लाहौर कैंट से, गुजरांवाला कैंट से, हर जगह गुजरी, कहीं हमला नहीं हुआ। लेकिन जो अप्रोच पीपल्स पार्टी के हवाले से इस्टेब्लिशमेंट की आज भी है, इसको रियलाइज करते हुए इंगेज भी करना होगा, लेकिन सियासी अमल को आगे बढ़ाना जरूरी है क्योंकि ये ऐसी स्टेज पे पाकिस्तान के हालात सियासी और माशी तौर पे आ चुके हैं कि यहाँ पर कुछ भी हो सकता है। अगर गरीब आवाम का मामला पाकिस्तान पीपल्स पार्टी ने आगे बढ़कर ना संभाला तो उसके ऊपर बड़ी भारी जिम्मेदारी आएगी, क्योंकि शहीद भुट्टो ने जो कुर्बानी दी, जो मोहतरमा ने कुर्बानी दी, वो पाकिस्तान के लिए सबसे बड़ा जो है कुर्बानी का। बड़ी मेहरबानी शाहीन कुरैशी साहब, आपने हमें ज्वाइन किया। साईं नसीर मेमन साहब तव्हांजी वॾी मेहरबानी, तव्हां असांखे ज्वाइन कयो। नाज़रीन, 5 जुलाई 1977 यकीनी तौर ते 46 साल गुज़री विया आहिनि। हिकु 2 जनरेशन उनखां पोइ जेको आयूं आहिनि उन्हनि खे बिल्कुलु इन मुल्क जे सियासी तारीख़ जे अंदरि इन राताहनि जे बारे में आगाह करणु घुरिजे। अॼोके इन प्रोग्राम में असां कोशिशि कईसूं त उन वाक़े जा जेके किरदार आहिनि, उन जा बेनिफिशरी आहिनि ऐं उन वाक़े जा जेके मुल्क जे मथां इम्पैक्ट आहिनि उहे तव्हां ते पहुचाए सघूं। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच असांजे ॿिन्ही पैनलिस्ट खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।